जीअं विसारे तूं वेही रहियो पिरी तीअं विसारे छॾणु मुंहिंजे वस में न आ। तोसां पर पुठ ख़्यालनि में परचां सां रूबरू थियणु मुंहिंजे वस में न आ। तूं गमनि में न मिल पर ख़ुशियुनि में त आ। मुंहिंजे दर्दनि सां तुंहिंजो वञे बि त छा। मां अकेलो अकेलो रोई त सघां थो पर अकेलो खिलणु मुंहिंजे वस में न आ। हाय हाय छा कजे छा कजे छा कजे। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला। आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां, स्पेशली जनाब पंहिंजे घर वारनि सां। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। असांजूं दुआऊं, असांजो प्यारु, असांजूं मोहबतूं तव्हां सां गॾु गॾु हूंदियूं आहिनि। ऐं हमेशह इन महफ़िल में अव्हां जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, अव्हांजी यादुनि जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, अव्हांजे दर्दनि जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। ऐं अॼोको ॾींहुं हिकिड़ो अञा वधीक दर्दु ॾेई वियो। असांजो हिकिड़ो दोस्त, असांजो हिकिड़ो प्यारो, असांजो हिकिड़ो दिलि वारो साथी असांखां विछड़ी वियो, सुधीर मीराली। ऐं सुधीर मीराली जी शख़्सियत ते आउं ॻाल्हाईंदुमि। ॾाढो ज़बरदस्त कैमरामैन हुयो। जॾहिं सुधीर मीराली सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात थी त एज़ ए हू कैमरामैन हो ऐं मां एज़ ए डायरेक्टर उन सां गॾु हुयुसि या एज़ ए एक्टर उन सां गॾु हुयुसि। त सुधीर ॾाढो प्यारो माण्हू हूंदो, ॾाढो ज़बरदस्त हो। ऐं नवां जतोई सां तालुक़ु रखे पियो, ज़िलो नौशर फिरोज़, तालको मोरो, न्यू जतोई। ऐं सोशल हुयो ॾाढो। ऐं हुनजे अंदरि में हिकिड़ो अहसासु हूंदो हुयो। कॾहिं कंहिंखे ॾुखियो ॾिसंदो हुयो त पोइ फ़ोनूं घुमाइणु शुरू कंदो हुओ त दादा मदद कयो हिन कंहिं माण्हूअ जी। सो ऐं हर वक़्तु हू हसमुख खिलंदड़ माण्हू। सो कल्ह हू अचानक उनखे को हार्ट अटैक आयो ऐं हार्ट अटैक खां पोइ हॉस्पिटल उनखे खणी विया नौशर फिरोज़ ऐं हुते हुन जेको आहे सो दम धड़ीअ जे हवाले कयो। सो अलाह साईं हुनखे जन्नत में जायूं ॾिए ऐं अलाह साईं हुननि जी फैमिली खे, हुननि जे ॿारनि खे सबुरु ॾिए। ऐं ॾिसो न, असां कोशिशि कयूं त पंहिंजी ज़िंदगी जेका असांखे मिली आहे इन सां खोड़ सारो प्यारु कयूं। ऐं उहो प्यारु तॾहिं थी सघे थो जॾहिं तव्हां पंहिंजी सिहत जो बि ख़्यालु रखंदो ऐं उन सां गॾु गॾु तव्हां निंड बि पूरी कंदो, पाणी बि टाइम ते पीअंदो ऐं कोशिशि करे टेस्टूं बि पंहिंजूं 6 महीने कराईंदा रहंदो त अलाह कंदो त माण्हू इन शइ खां जेको आहे सो कोशिशि कंदो त माण्हू एहतियात में थोरो वक़्तु गुज़ारे वेंदो। पर चवंदा आहिनि त इहो अलाह साईं जो हुकुम हूंदो आहे ऐं इहे त हूंदा आहिनि बहाना। पर वरी बि बहाने में माण्हू चवंदो आहे त काश यार ईअं कयां मां, या काश यार ईअं करे छॾिया माण्हू, टेस्टूं कराए छॾिया हिन शइ जूं। सो अॼु बि मूंखे इहो आहे त सुधीर खे मां सुधीर जो मुंहिंजे ख़्याल सां पहिरियां बि दिलि जो बाईपास थियो हुयो जॾहिं असां सां गॾु हूंदो हुयो मेरान टीवी ते, त उन वक़्तु बि हुनजो को बाईपास थियो हुयो। सो बहरहाल हिकिड़ो असांजो साथी, सिंधी मीडिया जो ज़बरदस्त कैमरामैन ऐं सिंधी मीडिया जो ज़बरदस्त डायरेक्टर ऐं सिंगर बि ॾाढो सुठो हुयो ऐं आर्टिस्टनि सां हिकिड़ो मोहबतूं विरहाईंदो हुओ, प्यारु विरहाईंदो हुयो। हीअं रिसेंटली जॾहिं असां बबरलो वियासीं त मूंखे फ़ोन कयईं, त असां पोस्ट रखीसीं फेसबुक ते त असां वञूं था बबरलो, त फ़ोन कयईं त रस्ते में भाकुर पाए वञिजो। मुंहिंजो ठीकु आहे। त पोइ मोरे में असां बीठासीं, हुन में अलीगुल बि हुयो, सोराब बि हुयो, सजाद सुहाग हुयो, असगर खोसो हुयो, अनीना फिदा हुई एंड आमिर शाह साहबु हुयो ऐं ॿिया बि कुझु आर्टिस्ट हुया। पोइ हुन मोरे में जॾहिं असां लथासीं त हुन मूंखे भाकुर पातो ऐं भाकुर पाए हार पारायईं, सभिनी खे हार विधईं, गुल विधईं, जूस वरितईं, पाणी वरितईं। माना ॾाढो ज़बरदस्त माण्हू हुयो। पर उन जूं उहे यादूं कल्ह सॼी मां त चवां सिंधी मीडिया ते ओवरऑल त हिकिड़ो माना अलॻि ई हिकिड़ो मूंखे त ॾाढो शौक़ु, मूंखे यकीन ई न पियो अचे, दिली दिमाग़ु कोन पियो क़बूलु करे। पर ख़ैर ज़िंदगी आहे, हर माण्हूअ खे वञिणो आहे ऐं हर माण्हू मुसाफ़िर आहे, किथे न किथे पंहिंजी स्टेशन बि अचिणी आहे। त कोशिशि कयो, मोहबतूं विरहायो, प्यारु विरहायो, ख़ुशियूं विरहायो, ख़ुशियुनि जे अहसास में शामिलु रहूं। जीअं सुधीर मोहबतूं विरहाईंदो हो त अॼु असांखे यादि बि आहे ऐं हर वक़्तु उहो असांखे यादि रहंदो, उन जूं यादूं असांखे यादि रहंदियूं। हिन प्रोग्राम जो आगाज़ थींदो आहे कंहिं न कंहिं सुठे सुठे सूफ़ी कलाम सां। त अॼु बि हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम आहे ऐं सभिनी प्यारनि जे लाइ कलाम खां पोइ राजा में मुड़ो तव्हांजो प्यारु, तव्हांजी मोहबतूं, तव्हांजी लाइव कॉल्स मूं सां गॾु हूंदियूं। मूं सां गॾु रहिजो।
हसन हुसैन इमाम, हसन हुसैन इमाम, मौला हसन हुसैन इमाम। हक 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 मौजूद सदा मौजूद, मौला हक मौजूद सदा मौजूद। वो जे दिल पीता मौला, जे दिल पीता हाला, जे दिल पीता सोना, जे दिल पीता हाला, जे दिल पीता इश्क का जाम हो सा दिल मस्त मस्त मदाम। मौला हक मौजूद सदा मौजूद, मौला हक मौजूद सदा मौजूद। ओ मस्ती दे विच मोहब्बत मिलिया, हो मस्ती दे विच मोहब्बत मिलिया। ओ हो 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 मस्ती दे विच मोहब्बत मिलिया, हो मस्ती दे विच मोहब्बत मिलिया। हो हस्ती हो हराम मौला, हस्ती हो हराम, हो हस्ती हो हराम मौला, हस्ती हो हराम। हक हक मौजूद सदा मौजूद, मौला हक मौजूद सदा मौजूद। वो जे दिल पीता मौला, जे दिल पीता हाथी, वो जे दिल पीता सोना, जे दिल पीता भला, वो जे दिल पीता सोना, जे दिल भला, वो जे दिल पीता मौला, वो जे दिल पीता सोना, वो जे दिल पीता। इश्क दा जाम हो सा दिल मस्त मस्त मदाम। मौला हक मौजूद सदा मौजूद, मौला हक मौजूद सदा मौजूद। ओ शातानु बख्श करेदा, हो ओ शातानु बख्श करेदा। ओ हो ओ शातानु बख्श करेदा, हो ओ शातानु बख्श करेदा। वो जन्नत जाए मकाम मौला, जन्नत जाए मकाम, वो जन्नत जाए मकाम मौला, जन्नत जाए मकाम। हक मौजूद सदा मौजूद, मौला हक मौजूद सदा मौजूद। वो जे दिल पीता इश्क दा जाम, जे दिल पीता इश्क दा जाम, वो सा दिल मस्त मस्त मदाम। मौला हक मौजूद सदा मौजूद, मौला हक मौजूद सदा मौजूद। तरसाया दे समय सिपाही, ओ तरसाया दे समय सिपाही। ओ तरसाया दे समय सिपाही, ओ तरसाया दे समय सिपाही। वो सचल आप गुलाम मौला, सचल आप गुलाम, हो सचल आप गुलाम मौला, सचल आप गुलाम। हक मौजूद सदा मौजूद, मौला हक मौजूद सदा मौजूद। वो जे दिल पीता इश्क दा जाम, जे दिल पीता इश्क दा जाम, वो सा दिल मस्त मस्त मदाम। मौला हक मौजूद सदा मौजूद, मौला हक मौजूद मौजूद। वेलकम जी अगेन, खुशामदीद भलीकार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार, अवां जूं मोहबतूं, अवां जूं ख़ुशियूं ऐं अवां जी ख़ुशियुनि जा अहसास हिन प्रोग्राम में हूंदा आहिनि शामिल। सो मां इन ते ई चवंदो आहियां बार बार त छा कजे छा कजे छा कजे। हाणे मूंखे चवंदा त इहो बार बार लफ़्ज़ छो चई, त
त भई ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, इहो वरी ज़ाहिर सी ॻाल्हि आहे छो चई वरी ईअं माना काफ़ी माण्हू सो कोशिशि कंदा कयो ॿियनि खे जज न कंदा कयो, पंहिंजियूं शयूं बहितर कंदा कयो। तो काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि। वठो था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम या अली हेलो। मदद। अस्सलाम वालेकुम। वासलाम। अदा अंसार को थो ॻाल्हायां पियो, गुलशन अदीद कराची खां मिठा। जी अदा अंसार ख़ुशि आहीं? ख़ैर लॻो पियो आहे साईं। हिकिड़ो सुवालु आहे, अॼु तव्हां टॉपिक रखियो सिंध टी जॾहिं खुली त उनजो PTCL नंबर कहिड़ो हो मिठा? मूंखे न आहे ख़बर। मूंखे ख़बर आहे मिठा। तूं ॿुधाए। 021 हा 21 3 हा 4 5 4 1 8 2 8। एॾा नंबर आहिनि ई कोन फ़ोन में, वरी इहो हणी कूड़ माना त माना मूंखे यादि न हो त हई। सची ॻाल्हि आहे सर। न इहो वॾो एॾो वॾो नंबर हुयो ई कोन। हुयो मिठा। हिकिड़ो नंबर हुयो 02135412221 मूंखां विसरी विया आहिनि हाणे। हल छॾ हाणे नंबरनि खे, तूं छा करे नंबर छा खोलींदासीं या PTCL जो दुकान वरी? न कॉलरनि खां सवाल जवाब रखूं। पुराणा कलर पंहिंजा केतिरा आहिनि मिठा? पोइ हलिया तूं अची शो कर, मूंखे छॾे ॾे, मां तूं अची सवाल कर माण्हुनि खां। हलिया न अहिड़ी ॻाल्हि न आहे मिठा। छॾ सवालनि खे, हवालु ॾे पंहिंजो। मौसम कीअं आहे तुंहिंजे ज़िंदगीअ जो? मौसम VIP आहे मिठा। हा पंहिंजी ॻाल्हि कर न, रुॻो हवालो थो। कलर पंहिंजा आहिनि। हा पुराणा जेके बि कलर आहिनि उन्हनि खां पुछा त कयूं, आज़मायूं अथई उन्हनि खे मिठा। दवा छा डॉक्टर छा चयो अॼु? डॉक्टर दवा ॾेई छॾी आहे साईं, ख़ाली जायो ख़ैर आहे। जवाब ॾेई छॾी सफ़ा। चलो ख़ैर आहे, महिरबानी। छो अॼु शादाब छो इहा कई ईअं चवंदा आहिनि त ज़िंदगीअ में असां सां जुठ। सो छा कजे, अॼु अंसार माना निंड न कई हुई मूं वांगुरु छा। सो ख़ैर भई, अवां सभिनी खे भली कार था चऊं हिन प्रोग्राम में। ऐं कॉलर हूंदा आहिनि असांजा सुठा सुहिणा, उन्हनि जूं पंहिंजूं पंहिंजूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, पंहिंजूं पंहिंजूं कहाणियूं। उहे ई त चयमि त ॿिए खे जज न कयो, सिर्फ़ु पंहिंजी ज़िंदगीअ जे बारे में ॿुधायो, पंहिंजी ज़िंदगीअ जे बारे में, पंहिंजी ग़लतियुनि जे बारे में, पंहिंजे उसूलनि जे बारे में, पंहिंजे आवाज़नि जे बारे में, पंहिंजे मिटनि माइटनि जे बारे में ॿुधायो। ॿियनि खे छॾे ॾियो, ॿियनि खे जज न कयो। पंहिंजा जेके आहिनि सभु पंहिंजा, जेके पंहिंजा पंहिंजा वेझो वेझो वारा माण्हू, उन्हनि जे बारे में ॿुधायो त उहे कीअं पई हुननि जी ज़िंदगी गुज़रे। टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे, हिन नंबर खे तव्हांखे डायल करिणो आहे, प्रोग्राम में लाइव शामिलु थियणो आहे। एंड मैसेज अव्हां करे सघो था, राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे उन ते मैसेज बि करे सघो था, मतिलबु पैगाम पंहिंजो लिखी मोकिले सघो था। खतड़ो अॻ में चवंदा हुआ त ख़त लिखंदा हुआसीं, त ख़त हाणे इहो ईअं बटणनि मां माण्हू ख़त थो लिखे, डिजिटल दौरु आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु पियो ॻाल्हाए? केरु पियो ॻाल्हाए अदी? हेलो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु पियो ॻाल्हाए भेण? मां मुस्कान थी ॻाल्हायां। मुस्कान थी ॻाल्हाई। मुस्कान ख़ुशि आहीं? जी ख़ुशि आहियां। तव्हां ख़ुशि आहियो? मां ख़ुशि आहियां। किथां थी ॻाल्हाए मुस्कान? कंदकोट खां। कंदकोट खां। कहिड़ा हाल आहिनि कंदकोट जा? ख़ैर त आहे हिन पासे? ॿोॾ ॿोॾ त न आई आहे? टीवी में आवाज़ अचे थो न, समझ न पियो। टीवी जे आवाज़ खे छॾ, फ़ोन ॾे ध्यानु ॾे, फ़ोन ते। टीवी ते पोइ ईंदो आवाज़ु। सही आहे। मुंहिंजो कीअं आहे ॾे तव्हांजे शहर कंदकोट जो हाल छा आहे? कीअं आहे? मौसम बेकार आहे, मज़ो न आहे। मज़ो न आहे? ॿोॾ वग़ैरह पाणी त न आयो आहे दरिया जो? हिते न आयो अलाह जो शुक्र। न आयो आहे न, चलो गुड गुड। न त आयो त कशमोर कंदकोट मतिलबु दरिया जे कप ते आहे इहो बि। हा हा ॿियो छा कंदी आहे मुंहिंजी भेण तूं? कुझु बि न। कुझु बि न। पारिका त को कमकार कॾहिं कॾहिं ईअं बिरयानी ठाहे छॾींदी कर घर में, त सभु खाई ख़ुशि थियनि। कुझु बि न ईंदो आहे, बिरयानी बि न ईंदी। बिरयानी बि न ईंदी? चांहि ठाहिणु ईंदी अथई? हा चांहि बिल्कुलु मज़ो आहे चांहि में। कीअं ठाहींदी आहे चांहि में? माना देॻड़ीअ में खीर विझंदी आहियां या पाणी विझंदी आहियां? पाणी वारी चांहि। पाणी वारी चांहि? हा सही आहे। सही आहे सही आहे सही। चलो गानो को ॿुधाए अॼु पंहिंजे आवाज़ में। गानो ॿुधायां? हा गानो यादि कयां? कर कर यादि। अॼु थी वेंदो यादि? इंशाल्लाह थी वेंदो। हा थी वेंदो। ॿुधाए, मां वेट कयां थो। तोखे वणा थो
दिया डाल दिया आहा तो के वणाम जरूरी से नाहे हो बस एतिरो ईंदो आहे। चलो थैंक यू अदी थैंक यू थैंक यू थैंक यू। मुस्कान असां सां गॾु गॾु हुई ऐं मुस्कान कहिड़ो गानो पियो ॿुधायो? हा न साथी मिलियो को कॾहिं रूह वारो अकेला हुयासीं अकेला ई आहियूं विसारे छॾियो जन मुसीबत में मूंखे हो लारा लारा ला विसारे छॾियो जन मुसीबत में मूंखे वरी यादि कयां मां ज़रूरी त नाहे हो आए हाय छा कजे छा कजे छा कजे। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु पियो ॻाल्हाए? हा हिना हिना जी हिना किथां थी ॻाल्हाई भेण? सदर सदर किथे किथे? सदर हैदराबाद वारी, सदर कराची वारी, सदर लाहौर वारी? कराची वारी। कराची वारी सदर मां। हिना कहिड़ा हाल आहिनि? ठीक छा कंदी आहे हिना? स्टडी छा पढ़ंदी आहे? फर्स्ट ईयर। फर्स्ट ईयर में। पोइ जेको माना हूअं मुख़्तसिर ॻाल्हाईंदी आहे या कॾहिं ॻाल्हाईंदी न आहीं? जी हूअं मुख़्तसिर ॻाल्हाईंदी आहे या अॼु मिड़ेई असांजे मथां थोरो पियो थिए? जेको पुछां पियो उनजो ई पिया जवाबु ॾियो। नहीं मैं कम बात करती हूँ। कब? अच्छा तो कम बात करती हो तो कम कैसे बात करती हो? किस तरीके से? घर में खाना कैसे मांगती हो? बोलती हो खाना दो या इशारे करती हो? वो मैं कैसे मतलब कम? अच्छा, मुझे आपसे कहना था कि आपकी सिंगिंग बहुत अच्छी है, मैं आपको शो देखती हूँ। मेरी सिंगिंग अच्छी लगी आपको? जी चलें, क्या अच्छा लगा सिंगिंग में? कौन सा गाना मैंने गाया? आपने शो में गाया था ना वो असली प्यार करने वाला मानो। हाँ हाँ। देखा था। वो कहाँ देखा? शो में देखा या यहाँ देखा? शो में देखा था। तो आप शो में आती हो क्या? कभी कभी आती हूँ लेकिन ये इस शो में ना मैंने टीवी पे देखा था। शो में नहीं, टीवी पे देखा था। अच्छा अच्छा। मेरे शो में आई हो आप पहले? जी आई थी 2-3 दफा आई हूँ पहले। अच्छा चले, वेरी गुड। आपको खुशामदीद कहते हैं हम लाइव विथ राजा में भी। थैंक यू। थैंक यू। मेरा ये शो देखती हैं या ये ऐसे ही बस? ये मैं कभी कभी देखती हूँ। कभी कभी देखती हैं? मैं का देखती हूँ यहाँ से का। हाँ ये मैं कभी कभी देखती हूँ चलो। जब मैं फारिग होती हूँ तब देखती हूँ। हाँ, वैसे क्या काम करती हो स्टडी के अलावा? मैं जोया की। हाँ जी स्टडी के अलावा क्या करती हो? मैं कुछ नहीं करती। कुछ नहीं करती तो टाइम तो ये 9 बजे रात को आप शो देखा करें डेली, ठीक है? और कोई काम नहीं करें। जी ठीक है। चले कोई गाना सुनाओ आप आप। गाना तो सुनाए। आप तो सुनाए, आप भी तो आई हैं। नहीं मेरी आवाज अच्छी नहीं है। आपको किसने कहा? मैं भी ऐसे ही कहता हूँ कि मेरी आवाज़ अच्छी नहीं है। नहीं आपकी आवाज अच्छी है। चलो सुनाओ, तुम सुनाओ फिर मैं सुनाता हूँ। मैं नहीं सुना रही, आप सुनाए। आप- मैं ना वो जोया ने बताया था शो के बारे में। जोया की अच्छा आप भी उसी फैमिली से हो, जोया की फैमिली से? मैं कभी आई नहीं हूँ। अच्छा मैं इतना आती नहीं हूँ, मैं कम आती हूँ ना। तुम जोया ने बताया था कि लाइफ आप बोलती भी कम हो, आती भी कम हो, जाती भी कम हो। हाँ आप सॉन्ग सुना देना कोई। आप बोलती भी कम हो, आप आती भी कम हो, आप जाती भी कम हो, है ना? मुझे सिंधी नहीं बोलती हूँ, जाती ना बहुत कम बोलती हूँ। चलो चलो अपना ख्याल रखना, ठीक है? अच्छा गाना तो सुनाए। टीवी पे सुनो ना। नहीं अब मैं आपको लाइव देख रही हूँ ना। बस टीवी पे देखो, आप टीवी पे देखो और सुनो। असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू। हो दरिया हुजे या सहरा, हो दरिया
हुजे या सहरा, पर पार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू। छा कजे, छा कजे, छा कजे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा हाल आहिनि मुख्तियार अहमद रुस्तमानी साहब? साईं ख़ैर लॻा पिया आहिनि, दुआऊं आहिनि तव्हां जूं, तव्हांजो आवाज़ समातन ताईं पहुतो, बार थी विया आहियूं, तव्हां सां हम कलाम आहियूं। महिरबानी महिरबानी, तव्हांजो मोहबतूं आहिनि, तव्हांजो प्यारु आहे। ऐं अॼुकल्ह मुंहिंजो राति जो लाइव थराजा में न आवाज़ु माना अहिड़ो थी वियो आहे, सम्झ में नथो अचे त मुंहिंजो आवाज़ु आहे ऐं के ॿिए जो आहे। कंहिंजो? मुंहिंजो 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 ॿिए जी बि तारीफ़ ॿुधंदो कर। न तारीफ़ जे क़ाबिल जेका शइ आहे ई हुजे कोन, त उन्हनि जी माण्हू तारीफ़ त माना कंदा। तारीफ़ जे क़ाबिल ई न आहियूं असां। सही चई अदा, सही चई। साईं मां तव्हांखे तव्हांजी त तारीफ़ कयां थो न। छा कजे अदा, छा कजे, पंहिंजा ई सूर ॾींदा आहिनि अदा। न साईं ईअं न कयो न, असांजे दिलि खे ॾुख न ॾियो न। हाय चलो, तव्हांखे भली कार था चऊं। छा हाल आहे तव्हांजे ॻोठ जो? असांजो ॻोठ फर्स्ट क्लास आहे, तमामु प्यारी मौसम आहे, ऐं तव्हांखे असांजे ॻोठ वारा तमामु घणो सलाम ॾियनि था। वालेकुम अस्सलाम, वालेकुम अस्सलाम। तव्हां बि मुंहिंजे काल खां पोइ वाही पांदी वारनि खे सलाम चओ सभिनी खे, तव्हांखे तमामु घणो यादि कंदा आहिनि। सही आहे, सही आहे, सही आहे। मयारूं ॾियनि था। ऐं अॻे तव्हां चवंदा आहियो वाही पांदी वारनि खे, जोही वारनि खे, दादू वारनि खे। हा हाणे चऊं अदा, असांखे ग़लती थी वई, असांखे माफ़ी ॾियो। तव्हांखे माफ़ आहे। हाणे तव्हांखे भला कुझु ॿुधायूं था? भले दा, मर्ज़ी आहे मालिक हो, असां त चवंदासीं न। तव्हांजी मर्ज़ी, जेकॾहिं इजाज़त हुजे त ॿुधाईंदासीं। इजाज़त आहे दा, इजाज़त आहे, ॿुधाए। इहा आस अंदर में यार अथम, इहा आस अंदर में यार अथम, तूं घर में हुजी तोसां प्यार कयां, इहा आस अंदर में यार अथम। बस अंदर में ही रख जा। उम्र तोखे मेहमान कयां, करे हिक हिक पूरो अरमान कयां, हाय हाय सिर साह तो ता कुर्बान कयां, तुझो दवर दम दम त्यो दीदार कयां, हाँ तूं भर में हुजी तोसां प्यार कयां, इहा आस अंदर में यार अथम। बस अदा मुख्तियार, आस अंदर में ही रख, सुठी दई। अञा हलूं जदियूं। बस महिरबानी 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 महिरबानी। मुख्तियार उस्तमानी फ्राम वाही पांदी अदा। वाही पांदी वारनि सभिनी प्यारनि खे, दिलि वारनि खे, जेके जेके हिन वक़्तु मूंखे ॾिसनि पिया, उन्हनि सभिनी खे मुंहिंजी तरफ़ां खोड़ सारियूं मोहबतूं, खोड़ सारा सलाम, खोड़ सारियो प्यार, जेको आउं तव्हांखे हिन स्टूडियो जे हिन स्क्रीन खां किरास करे तव्हांखे ॾियां पियो। त इहे मोहबतूं क़बूलु कजो। वाही पांदी वारा, जोही वारा, ओरियां दादू वारा, सन वारा, वरी परियां जेको आहे सो सेवण वारा, ओरियां सेवण वारा। इहो मूंखे दादू ऐं सेवण ख़बर न पवंदी आहे त सेवण ओरियां आहे या दादू ओरियां आहे। पहिरियां सेवण आहे, पोइ दादू आहे। हा बसि बसि बसि, हा ठीकु आहे, ओके जी। वठूं था, हलूं था हिकिड़े सुठे सुठे गीत जी तरफ़। प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़ आहे मास्टर मंज़ूर जो। ऐं मास्टर मंज़ूर चए थो त मूंखां मुंहिंजो सनम जुदा आहे, मूंखां मुंहिंजो सनम जुदा आहे, मुंहिंजे रूह खां जिस्म जुदा आहे, है मूंखां मुंहिंजो सनम जुदा आहे। एंजॉय। मुंहिंजो सनम जुदा आहे, मूंखां मुंहिंजो
वेलकम जी, ख़ुशि आमदीद, भली कार। अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजी हिन महफ़िल में भली कार सां अचूं। राति जो पहर आहे, राति जे पहर खे वधीक ख़ूबसूरत तव्हां बणाए सघो था, छो त तव्हां लाइव कॉल कंदा आहियो, मैसेज कंदा आहियो ऐं कचहरियूं कंदा आहियो। त हिकिड़ी कॉल मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, वालेकुम सलाम। केरु पियो ॻाल्हाए? जी मैं इकरा। इकरा, क्या नाम जी बताया आपने? इकरा, जी इकरा। कहाँ से बात करें इकरा? गुलशन इकबाल। गुलशन इकबाल से। आपको खुशामदीद कहते हैं हम अपनी महफिल में। क्या करती हैं? मैं पढ़ती हूँ क्या पढ़ती हैं? प्री मेडिकल। प्री मेडिकल में पढ़ती हैं। चले गुड, ज़बरदस्त। शो में पहली दफ़ा आई हैं? जी देखती हैं या ऐसे ही बस कॉल मिला दी? देखा है लेकिन कॉल पे फर्स्ट टाइम बात की है। फर्स्ट टाइम बात की है। शो देखती रहती हो? सिंधी समझ में ईंदी है? जी हिंदी समझ आती है। समझ आती है तो बोलती क्यों नहीं हो? बोलो भी। उर्दू ज़्यादा नहीं आती है। उर्दू ज़्यादा आती है। चलें, वेलकम कहते हैं आपको हम अपनी महफिल में। क्या सुनाएंगी आज आप हमें? मैं तो कुछ नहीं सुनाऊंगी, आप सुनाए। हम तो सुना सुना के थक गए, क्या करें? क्या कर बताओ, सुनाओ, जी सुनाओ कोई गीत। आप सुनाए। सुनाए सुनाए सुनाए, कुछ तो सुनाए। कोई नहीं सुनाएंगी गाना आप? जी याद नहीं जी है? मैं सुनाती हूँ गाना। हाँ हाँ सुनाओ, सुनाए जी सुनाए। मेहरबान तुझी अखिरन में चाहे लिखल, मेहरबान तुझी अखिरन में चाहे लिखल, मेहरबान तुझी अखिरन में चाहे लिखल, दम भरींदा रहो आहा, पोइत प्यारा लगो, दम भरींदा रहो पोइत प्यारा लगो, कुछ सही ना कयो के ॻाल्हियूं कयो, शाम जो ही पहर वाह वाह, नाम सांझे कयो, शाम जो ही पहर। हो ला 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 ला, हे आहा हा 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 हा। हाँ, ओ दिल तो पहली नजर में तुम्हारा हुआ। इहो ॿ गाना आहिनि न, शाम जो ही पहर नाम असांजे कयो, ॿियो शाम का एक पहर मेरे नाम करो। सो थैंक यू वेरी मच, अवां शो में शामिलु थिया ऐं घणे हिन खां पोइ मिंथुनि खां पोइ तव्हां अहिड़ो ॾाढो सुठो गीत ॿुधायो। सो थैंक यू भाई, ईअं ई शामिलु थींदा रहंदा कयो, सुठो लॻंदो आहे। सो छा कजे छा कजे छा कजे, किथे ढोर सुञा किथे चोर सुञा। सो पाण हिते ई आहियूं ऐं तव्हां सां मोहबतूं विरहाईंदासीं, प्यार विरहाईंदासीं, ख़ुशियूं विरहाईंदासीं, ख़ुशियुनि जे अहसास में अवां सभिनी खे शामिलु रखंदासीं। छो त ज़िंदगीअ में अहसासु जेकॾहिं न आहे न त पोइ कुझु बि न आहे। अहसास जो हुजणु असांजी ज़िंदगीअ में तमामु घणो अहम आहे। वाह वाह, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम, वालेकुम सलाम। केरु पियो ॻाल्हाए? सलमा बलोच। सलमा बलोच फ्राम कोयटा। जी हाँ। कहिड़ा हाल आहिनि सलमा जा? खैर आदा कंदा आहियो? सभु ख़ैर आदि, ख़ुशि ऐं चाक चक। अॼु तुंहिंजो बि गलो मूं वांगुरु सही न आहे लॻे थो। हाँ मौसम चेंज आने जी अॼु वजह मुंहिंजे आवाज़ में चेंजिंग आहे न थोरी। हाँ काफी लगे थी। हा बसि वो निंड पूरी न आहे, हुनजे करे आवाज़ु मुंहिंजे में न थोरो हू थी वियो आहे, माना थोरी देरि में गाऊं ॻाइणु शुरू कयो। हा, ॿियो ॿुधायो छा हाल आहे? तव्हांजो शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो? हाँ बिल्कुल। छा सुठो लॻंदो आहे शो में तव्हांखे? तव्हांजो शो सुठो लॻंदो आहे, ॾिसंदा आहियूं। सुठो लॻंदो त आहे पर हुन में काफ़ी शयूं हूंदियूं आहिनि, गाना बि हूंदा आहिनि असांजा। गाना सुठा हूंदा आहिनि, छो जो सिंधी सकाफ़त हूंदो आहे हुन में अहिड़ा शो जीअं असांजे बलोचिस्तान जा आहिनि। हा त सिंध जो त वधीक आहे न कल्चर न। हा कल्चर माशाल्लाह, थैंक यू। तव्हां ॿियो ॿुधायो हाल अहिवाल, ज़िंदगी कीअं पई गुज़रे तव्हांजी? ज़बरदस्त आहे, A1 पई गुज़रे? शुक्र अल्लाह जो। ख़ुशि रहंदा आहियो हमेशह? हाँ बिल्कुल। विढ़ंदा न आहियो कंहिंसां? कावड़ न ईंदी आहे?
कावड़ जो ज़ाहिर आहे टीचरां त कावड़ त ईंदी न। टीचरां खे कावड़ ईंदी अथई ॾाढी टीचरां खे। हा सही ॻाल्हि कई, इहा सही ॻाल्हि की। चले हा गुड बेटा। गुड गुड भली कार थी। को कलाम वलाम को गानो शानो त ॿुधाए भला, या का शाइरी वाइरी ॿुधाए। कलाम आहे हिकिड़ो, हाणे उहो मूंखे ख़बर न आहे उहो कंहिंजो आहे, कंहिंजो आहे पर मांखे आहे, ईंदो आहे। बसि अॼु खां वठी सलमा जो आहे, ॿुधायो। केॾी पकी दिल थी पत्थर जो ठहियल, एॾो बि थींदो आहे छा कोई संग दिल, सुख नथा मूंखे खपनि कुझु घुरां नथो, तीर तो दे जीर तो दे उफ कयां नथो, बदल में दीदार जे ख़ैरात थो घुरां, ताड़ियूं वॼाए तूं खिल ज़ोर आहा सां, मारो थो तूं ॾिस ग़ौर सां, ई सज़ा ॾे मूंखे प्यार जी, दे सज़ा ॾे मूंखे प्यार जी। वाह साईं वाह, वाह साईं वाह। ॾे सज़ा ॾे मूंखे प्यार जी, वरी उन खां पोइ वरी तव्हांजो खिलण टहक ॼण, बसि छा कजे छा कजे छा कजे। थैंक यू सलमा। अदा राजा जी जी अदी जी। तव्हांजो शो सब्जुदान ऐं ख़ासि करे तव्हां असां बलोचनि जे लाइ सभु सलाम कंजाऊं, छो जो सभु ॾिसनि शौक़ सां। सभिनी बलोच भाइरनि खे भेनरुनि खे सभिनी खे राजा मेमण जो ऐं सलमा जो मिली करे सलाम। थैंक यू भाउ, थैंक यू अदी, थैंक यू अदी। सलमा असां सां गॾु हुई फ्रॉम कोयटा, ऐं थैंक यू भेण, अवां प्रोग्राम में शामिलु थिया। ॾाढो सुठो लॻंदो आहे अवांजो अचणु, ऐं सुठो लॻंदो आहे जॾहिं माण्हू पंहिंजाइप फील कराईंदो आहे। त ॾाढो सुठो गीत तव्हां ॻायो, मज़ो आयो, हिन में पंहिंजाइप हुई थोरी गाने में, गीत में। सो अहिड़ो कलाम भले ॻाईंदा रहंदा कयो, तव्हां कॾहिं बीमार न थींदा। सो ख़ैरु कचहरियूं आहिनि, ॻाल्हियूं आहिनि, ऐं मैसेज तमामु घणा आहिनि दोस्तनि जा, उन्हनि खे बि शामिलु रखंदासीं, ऐं मैसेज सां गॾु गॾु मोहबतूं ऐं ख़ुशियूं ओरींदासीं उन्हनि माण्हुनि जूं जेके माण्हू असां सां गॾु हूंदा आहिनि हर वक़्तु हर सफ़र में। छो त काफ़ी माण्हू हूंदा आहिनि जेके तव्हांजे ॾुख में गॾु हूंदा आहिनि, काफ़ी माण्हू हूंदा आहिनि जेके तव्हांजे सुखनि में गॾु हूंदा आहिनि, ॾुख में तव्हां सां गॾु न हूंदा आहिनि। त हीअ जेके मैसेज कंदड़ आहिनि इहे त असां सां ॾुखनि सुखनि में गॾु आहिनि। त महिरबानी करे जेके बि दोस्त मैसेज कयो पिया, थैंक यू वेरी मच। मौलाई सुधीर ख्वावड़ साहब असां सां गॾु आया था। शहज़ाद अली साहब आहे, महिरबानी शहज़ाद, तव्हांखे भली कार सां चऊं। वठो था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम राजा साईं, ख़ुशि आहियो, चङा भला आहियो साईं। साईं मोहम्मद अनवर बलोच साहब फ्रॉम झांगारा, कहिड़ा हाल आहिनि अनवर साईं? ख़ुशि आहियो तव्हां? चाक चङा भला आहियो? साईं अल्हम्दुलिल्लाह, मालिक जा करम आहिनि, रब जूं महिरबानियूं आहिनि, अवां भाइरनि जूं दुआऊं आहिनि। कीअं पई ज़िंदगी गुज़रे? पंहिंजो अल्हम्दुलिल्लाह, अलाह जा वॾा एहसान आहिनि। हा, ज़िंदगी सुठी पई गुज़रे। अॼु छा फ़र्क़ु आहे मुंहिंजे प्रोग्राम में? अॼु अव्हांजे प्रोग्राम में ॿियो त फ़र्क़ु कोन्हे, पर हिकिड़ो मां सम्झां थो हिकिड़ो गुल रखियलु आहे पीले कलर जो, इहो फ़र्क़ु आहे, इहो महसूसु थिए थो। बाक़ी त बाक़ी सेम आहे। जी साईं, आवाज़ चेंज न थियो आहे मुंहिंजो अॼु? आवाज़ थोरो चेंज आहे। जी जी, असुल ॻाल्हि ते अचो न। हा हा, आवाज़ थोरो बिल्कुलु ॻरो आवाज़ लॻे थो। हा हा, चलो महिरबानी महिरबानी, कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में आया आहियो त। बिल्कुलु बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदासीं। हा। मोहब्बत के चांद को अपनी पनाह में रहने दो, मोहब्बत के चांद को अपनी पनाह में रहने दो, लबों को न खोलो आंखों से कुछ कहने दो। वाह वाह। लबों को कहने दो, आंखों से कुछ कहने, आंखों से कुछ कहने दो, दिल पे हाथ रखो और कुछ देर रहने दो। रहने दो रहने दो। दिल पे हाथ रखो और कुछ देर रहने दो, मुझे महसूस करो और अपने पास ही रहने दो। अपने पास ही रहने दो। हा, इहो जेको ही हुयो न, इहो कमाल हो। ॿियो महिरबानी महिरबानी न साईं, कुर्ब 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 कुर्ब। अब्दुल राफ़े मेमण साहब हैदराबाद खां लिखे थो त ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते सभिनी सिंध वासियुनि खे दिलि जी गहराइयुनि सां मुबारकूं, ऐं हीअ ॾींहुं असांखे मुहबत भाईचारे ऐं अमन जो पैगाम ॾिए थो। अचो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ते हलंदे
नफ़रतूं ख़तमु करियूं, सिंध धरतीअ ते मोहबत जा गुल पोखियूं। अलाह पाक सभिनी ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल करे। एडवोकेट अब्दुल राफ़े मेमून हैदराबाद खां। ऐं बिल्कुलु जनाब, तमामु पूरी दुनिया में आलम इस्लाम खे आका जी आमद मरहबा ऐं असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो ॾींहुं अचे पियो, उनजो महीनो आहे। तव्हां सभिनी खे मुबारकूं हुजनि। सो छा कजे, ज़िंदगी ॾाढी हसीन आहे जॾहिं तव्हां राति जे पहर में अकेला माना पंहिंजे मुंहं सां पाण पिया ॻाल्हाईंदा आहियो। त अॼु ईअं थो लॻे त मां अॼु अकेलो वेठो आहियां, मूंखे केरु साथ नथो ॾिए। अॼु मुंहिंजूं सभु भेनरूं आयूं आहिनि, अची कचेरी पियूं कनि। पर हलूं था हिकिड़े सुठे सुठे गाने तरफ़। प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़, ॻाल्हि आहे तन्हाईअ जी। इंजॉय करे जो तन्हाईअ खे। तन्हाई तारा तुझी याद था यारन, ही तन्हाई तारा तुझी याद था यारन। जो गॾजन था सारा तुझी याद था यारन। ही तन्हाई तारा तुझी याद था यारन। हिरण तू हर वसकारा समझाइन बीठा मूंखे। हिरण तू हर वसकारा समझाइन बीठा मूंखे। सियाणन मंझ वेचारा तन्हाई तारा तुझी याद था यारन। चारा तुझे अखड़िन जे आडो। कन ही लाए कन चारा तुझे अखड़िन जे आडो। ही सब दुनिया वारा ही तन्हाई तुझी याद था यारन। किस्मत हुई अड़ी प्यारा ये जीवन अकेलो आ। किस्मत हुई अड़ी प्यारा ये जीवन अकेलो आ। थी व्या दूरे किनारा तन्हाई तारा
तारा तुझी याद था यारन जो गॾजन जो गॾजन जो गॾजन था सारा तुझी याद था यारन ही तन्हाई तारा तुझी याद था यारन वेलकम जी खुशामदीद भलीकार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में ऐं लाइव विथ राजा ही जेको शो आहे हिन में मतिलबु उहो चवंदा आहिनि न त भई कोई आहे जेको मूंसां गॾु आहे हिन ख़ाली स्टूडियो में उहे तव्हां ई आहियो जेके कॉल कंदा आहियो मैसेज कंदा आहियो कचहरियूं कंदा आहियो ऐं पंहिंजा सूर पंहिंजा दर्द पंहिंजूं ख़ुशियूं मूंसां शेयर कंदा आहियो ॿुधूं था ॾिसूं था हाणे केरु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम राजा भाई या अली मदद साईं मौला अली मदद कहिड़ा हाल आहिनि खुश खैर करा ठीक ठाक दुआ दुआ शुक्र अल्लाह ऐसा एवन 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 ॿियो ॿुधा छा हाल आहे शुक्र अपा ऐसा मालिक जा कर में अॼु माशाअल्लाह त ड्रेस तुंहिंजी प्यारी सफ़ा पाती थी और माशाअल्लाह तुंहिंजो आवाज़ बि जेको आहे न मूंखे लॻे थोरो चेंज थी वियो आहे आवाज़ टी टेलीविजन हाणे खोली आहे अॼु स्पीड में थो ॻाल्हाए हा हा अॼु माशाअल्लाह अॼु तुंहिंजो वॉल्यूम तेज़ थी वियो आहे अॼु केबल जी स्पीड तुंहिंजी वधियल आहे हा बसि ईअं सम्झ ॿियो ख़ैर आहे भाउ गंदा खां बलूचिस्तान में वेठो आहे न हींअर जी जी बल्किस्तान गंदा खां वेठो आहे अब्दुरहमान चावड़ो हा हा एस एच ओ ॻोल्हे ई पियो जमाली तोखे इहो न यार वाकई जमाली आहे भाई हा, इन मूंखे इन फ़ोन कई हाणे सवेल त इहो आहे का अचे त मूंखे ॿुधाइजां इहो वाकई यार एस जो वटायो अथनि बिल्कुलु पहिरियों ठोडो वञो हुयो हाणे वाकई जमाली हा न हाणे बसि इहो तुंहिंजो हाणे ख़ैरु न आहे हा अलाह ख़ैर कंदो ॿियो ख़ैर आहे ख़ुशि करा ठीकु ठाक हल छा थो ॿुधाई विझ मथे में सूर को गानो ॿुधा गानो ॿुधाए मास्टर मंज़ूर जो हा विझ मथे में सूर आहे विझ मुंहिंजो वेड़ो वीरान थियो तोखां पोइ मुंहिंजो वेड़ो वीरान रान थियो अदा एॾो वीरान कोन थियो थोरो थियो हुयो छा कजे हो तूं छा विछड़ी वए पिरी मुंहिंजो वेड़ो वीरान थी वियो तोखां पोइ मुंहिंजो वेड़ो वीरान थी वियो ॾाढो ज़बरदस्त गीत हुयो इहो बि मास्टर मंज़ूर जो मशहूरु पंहिंजे दौर जो साईं गीत सो इहो हुयो ॿियो हू हूंदो न हर जाइ पिरी हर महफ़िल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए तूं मूंखां ई विछड़ी वियो आ गुलशन सारो उजड़ी वियो सा तुंहिंजी कमी महसूस थी थिए वाह साईं वाह ज़बरदस्त मास्टर मरहूम मास्टर मंज़ूर जो बि आवाज़ु कमाल उनजा जेके गीत हूंदा हुआ उहे बि कमाल हूंदा हुया ऐं मतिलबु हिकिड़ो अलॻि ई हुन में न सुकून हूंदो हुयो मास्टर मंज़ूर जे कलामनि में बि गीतनि में बि वठूं था कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अड़े अरीबा कहिड़ा हाल आहिनि हाल सही लगा पिया वन फर्स्ट क्लास अॼु देरि ताईं जागी पई भला छो लगी होगी कॉल लगी वई ना जो खाधे टाइम भी यहाँ लेट थी है ना हाँ इन वजह सां खाधे जो टाइम लेट थी वियो पहिरीं कॉल असांजी हाणे असां वरी थोरो खाधे जो टाइम लेट थी वियो न हिनजे वजह सां खाधे जो टाइम लेट थी वियो खाधे जो ऐं फ़ोन जो छा माना ॿिन्ही जो छा तालुक आहे हा बिजली अचे कोन हिनजे करे वरी लेट बिजली बि कोन अचे माना ॿ टे मसला थी विया न हुते हाणे हाँ रीवा तव्हांखे नात ॿुधाए रबिल अव्वल पियल है ना ॿुधाए माशाल्लाह ॿुधाए वादा ॿुधाए वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है हाँ वो मेरा नबी है वो
जिसके लिए महफिल कौनैन सजी है, फिरदौस बरी जिसके वसीले को बनी है, और जिसके लिए महफिल कौनैन सजी है, फिरदौस बरी जिसके वसीले को बनी है। ओ हाशिमी मक्की मदनी उल अरबी है, वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है, वो माशाल्लाह मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है, हाँ वो मेरा नबी है, वो मेरा नबी है। अहमद है मोहम्मद है वही वाली कुल है, वल्ले जादी है वही खत में रुसल है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाल्लाह अरीबा माशाल्लाह ज़बरदस्त माशाल्लाह थैंक यू तव्हांखे मुबारक हुजनि ये मिलादुल नबी जूं महिरबानी 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 अरीबा असां सां गॾु गॾु पई ज़बरदस्त असांखे नात ॿुधाई ऐं बिल्कुलु हीउ महीनो ई अहिड़ो महीनो आहे जो माशाल्लाह असांजे ॿिन्ही जहाननि जे सरदार असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो महीनो ऐं जिॾां केॾां ईद जिॾां केॾां ख़ुशियूं जिॾां केॾां मतिलबु अलॻि ई ख़ुशबू आहे हिन महीने जी बि सुभान अल्लाह साईं वाह वाह सो वेल असां सभिनी खे भली कार था चऊं अगेन ऐं स्पेशली ॾाढो डपु बि ॾिनो आहे टीवी चैनल्स गवर्नमेंट त भई ॿोॾ ॾींदी सो पंहिंजो ख़्यालु रखो ऐं तव्हांखे लॻे थो त तव्हांजे इलाइक़े में जेकॾहिं तव्हां अहिड़े इलाइक़े में जिथे पाणी अची सघे थो त महिरबानी करे पके वारे पासे मथां वारे पासे पंहिंजो पाण खे शिफ्ट करे छॾियो ऐं जेकॾहिं पाणी अची पियो त 2-3 ॾींहंनि जी परेशानी अलाह कंदो वरी साॻा सुख ईंदा साॻियूं ख़ुशियूं ईंदियूं सो ऐं कोशिशि कयो जेतिरो थी सघे स्पेशली शहर में जेके वेठा आहिनि माण्हू वॾनि वॾनि शहरनि में उन्हनि जो फ़र्ज़ु आहे त उहे ओड़े पाड़े वारनि जो ख़्यालु रखनि पंहिंजे ओड़े पाड़े में जेके ॻोठ आहिनि उन्हनि जो ख़्यालु रखनि ऐं कोशिशि कनि त जेतिरो थी सघे उन्हनि जी मदद बि कनि हेल्प बि कनि हेल्प लाज़मी न आहे त तव्हां उन्हनि खे कुझु का शइ ॾियो त उहा हेल्प आहे हेल्प इहा बि थी सघे त तव्हां उनखे हिकिड़ी आथत ॾेई सघो था उनखे हथ मां वठी पाणीअ मां कढे सघो था इहा बि मदद आहे जेकॾहिं तव्हां इहा कयो त वठूं था कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कहिड़ा हाल आहिनि अल्लाह जो शुक्र आहे तव्हां ॿुधायो मां ठीकु आहियां ख़ूबसूरत गुल पई ॻाल्हाए जी बिल्कुलु कहिड़ा हाल आहिनि ख़ूबसूरत गुल जा तमामु सुठा बदीन जा कहिड़ा हाल आहिनि बदीन ख़ूबसूरत आहे बदीन ख़ूबसूरत आहे ख़ूबसूरत वांगुरु जी बिल्कुलु माशाल्लाह माना ख़ूबसूरत बि मञे थी तव्हां ख़ूबसूरत आहियां मूं सोचियो त केॾी महिल तव्हांखे आउं शाइरी ॿुधायां सो ॿुधाए 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 अॼु सोच हींअर शाइरी कान ॿुधाईंदो शाइरी केॾी महिल तव्हांखे खुले सुठे नमूने ॿुधाईंदो खुले सुठे महीने माना 2 कलाक पूरो तुंहिंजी कॉल वठी हींअर न नेक्स्ट टाइम ॿुधाईंदुसि नेक्स्ट टाइम ॿुधाईंदी हींअर छा ॿुधाईंदी हींअर छा ॿुधायां मुंहिंजो हसबैंड साम्हूं वेठो आहे न हा उनखे ई ॿुधा उनजे नाले ते ई ॿुधा कुझु उन नाले ते हा हा उनखे ई डेडिकेट कर मेरे सामने तू दिन रात रहे मेरे साथी तू हमेशा मेरे साथ रहे वाह बस ईअं ई चईसि ख़ुशि थी वियो हमरा ॾिस खिले पियो थो इहो त चवंदा ख़ूबसूरत मूंखे हा न माशाल्लाह दी तव्हां अलाह साईं कोई ईअं ख़ूबसूरत रखे उहो चवंदो त तव्हां ऑस्ट्रेलिया हुनखे वणंदो आहे न ऑस्ट्रेलिया मुल्क हा उहो चवंदो त तव्हां उते जी जेके मायूं आहिनि उन्हनि जहिड़ी आहियो हा डिघियूं ऐं माना अछियूं वांगुरु चलो चलो ज़बरदस्त थैंक यू शो में शामिल थिया ऐं ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो छा कजे अव्हांजो प्यार अव्हांजूं मोहबतूं हिन प्रोग्राम में शामिल ऐं चवंदा आहिनि न त राति थिए थी सूर जागनि था त कंहिंजा कहिड़ा सूर आहिनि कंहिंजा कहिड़ा सूर आहिनि उहो असां सां शेयर कंदो आहे हिन प्रोग्राम में लाइव कॉल जे ज़रिए मैसेज जे ज़रिए या कंहिं ॿिए तरीक़े जे ज़रिए तरीक़ो इहो ई हूंदो आहे त टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे उनखे तव्हां डायल करे तव्हां डायरेक्ट कॉल करे तव्हां ॻाल्हि ॿोल करे पंहिंजा हाल ओरे सघो था असां सां सो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं मुंहिंजा कहिड़ा हाल आहिनि साईं अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो ख़ैर ख़ैरियत आहे मां ख़ुशि आहियां तव्हां अॼु थकियल थो लॻी न यार अॼु असां बसि ईअं माना हीउ प्रोग्राम हाणे आउं ईअं करे छॾियो आहे सफ़ा खुमारनि में
छो छाजे करे यार अच्छा। ये न हूंदो आहे न खुमार नथा मधु तोखे ॾियनि? मूंखे हा वणी त ॾाढो थो पर ईअं ॼण त गलो वेठल हे ईअं छो छाजे गलो बसि हाणे महिनत था कयूं न था 4 ॾींहं आहिनि हफ़्ते में शो हा 2-2 कलाक राति जो। इहा आहे बिल्कुलु हा न छा कजे गले आहे ई कमु गले जो सॼो। बसि यार दुआ कर मिड़ई सभु बसि ॿोॾूं ख़तम थी वञनि पहिरीं करूं वरी ॿोॾनि जा मसाला अलाह वरी माण्हू केॾे वञनि। अलाह 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 साईं रहम कंदो। ॿुधाए भला अॼु ख़बर पए भला दिलि हले 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 हा हले 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 हा। ओ मस्त मौसम में दूर रही तूं आहा छुपाहारन ते जुल्म करी तूं वाह पूरा जन्नत जी तोखे शोभाया हा चंद तारन सां गॾिजी रही तूं। हा हटे हले जेका कणक रंगी मुंहिंजे दिलि खे वणी जेका कणक रंगी मुंहिंजे दिलि खे वणी हले चाल अजब मस्तानी हो महबूबा। हा ओ मुंहिंजी ज़िंदगी ओ मुंहिंजी बंदगी। हले हले ॿुधा हले 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 अॻियां हले अॻियां ओ तुंहिंजे कुर्ब सां आहे हयाती राजा ॿुध हा हा हथ हथ में हुजे तुंहिंजो साथी तोला वादा वफ़ा जा निभायूं दिल में हसरत रहे कान बाकी। जेका कणक रंगी मुंहिंजे दिलि खे वणी जेका कणक रंगी मुंहिंजे दिलि खे वणी हले चाल अजब मस्तानी हो महबूबा। ओ मुंहिंजी ज़िंदगी ओ मुंहिंजी बंदगी हो महबूबा। वाह साईं वाह दमसाज वाह वाह छोकरा वाह वाह छोकरा वाह वाह दमसाज वाह वाह दमसाज वाह वाह वाह। पाण खे हिक ॿिए जी रुगो वाह वाही करणी आहे बसि ॿियो कुझु करिणो ई न आहे। वाह वाह दमसाज वाह 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 महिरबानी 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 दमसाज साईं हैदराबाद खां अथई इहो असांजो प्यारो दोस्त इन नालो ई अॻ में रखियो हले हले हले। सो माण्हुनि खे ख़बर ई न हुई त दमसाज गानो एॾो ज़बरदस्तु ॿुधाईंदो कमाल। सो हाणे हलूं था हिकिड़े सुठे सुठे प्यारे गीत जी तरफ़ ऐं दमसाजी गानो ॿुधिजांइ ॾाढो भलो गानो अथई। हो मुंहिंजे दिलि जा सहारा हलिया ओ मुंहिंजे दिलि जा सहारा हलिया। अचड़ जो अजीब को मूं ते कुर्ब कयो मिलण लाइ तुंहिंजी मांदो मन थियो साहस के तो सजण खे
वेलकम जी, वेलकम वेलकम वेलकम। अवां सभिनी खे भली कार था चऊं अगेन एंड अगेन एंड अगेन। छा कजे छा कजे छा कजे, कुझु कोन कंदासीं, मोहबतूं विराईंदासीं, प्यार विराईंदासीं, ख़ुशियूं विराईंदासीं, ख़ुशियुनि जे अहसास में सभिनी खे शामिलु रखंदासीं। राति थिए थी, सूर जागनि था, ऐं कॾहिं कॾहिं सूर अहिड़ा मिली वेंदा आहिनि ज़िंदगीअ में जेके कॾहिं लहंदा ई न आहिनि, त कोशिशि कयूं त सूरनि खे असां सुम्हारे छॾियूं, जाॻायूं नथा। सो टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे, तव्हां कॉल करे सघो था, मैसेज बि करे सघो था। राजा में मुंहिंजो पेज आहे फेसबुक ते, तव्हां उनखे जॉइन करे उन ते मैसेज बि करे सघो था। सो लाइव कॉल्स जो असील सिलसिलो आहे, टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे, ऐं उन सां गॾु गॾु मैसेज तमामु घणा आहिनि दोस्तनि जा, उनखे बि शामिलु रखिणो आहे, पर छा कजे। कॉलर लाइन ते अॼु। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम राजा भाउ। साईं केरु पियो ॻाल्हाए? रईस अली फ्रॉम सांगड़। रईस कहिड़ा हाल आहिनि? खैर तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु ठाकु, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं वेठो आहियां। हा ज़बरदस्त माशाल्लाह, मौला सलामत रखे हाणे। कीअं पई ज़िंदगी गुज़रे रईस? अल्लाह जा एहसान, तव्हां ॿुधायो? सब सेट A1 फर्स्ट क्लास। कुझु ॿुधाए पंहिंजे आवाज़ में, अंदाज़ में, को गीत, को गज़ल, को गानो। तव्हांजी लाइन ॿुधायो त असांखे ॿुधायूं न, हिकिड़ो त कॉल ताईं नथी लॻे। हाणे त लॻी वई, वरी ॿ चकर लॻी तो हेलो हेलो हेलो, वरी कटियो छॾे अॼु धणी। हेलो 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 त करे पियो न, हेलो हेलो हेलो। पोइ छा कजे छा कजे छा कजे छा कजे, ॿुधाए ॿुधाए कलाम ॿुधाए। छा कजे को अगर बेवफाई करे, दिल वठी दोस्तीअ में दगाई करे। छा कजे को अगर बेवफाई करे। कंहिं तोसां बेवफाई कई आहे दादा? बेवफाई करण वारा जाम माण्हू आहिनि दुनिया में। हाँ चलो ठीकु आहे, भला ख़्यालु रखिजे पंहिंजो, ठीकु आहे? ओके सर। ओके ओके। शानज़े सिंधी आहे जदी मिसालें ढूंढते फिरोगे मेरी, मेरा तो अक्स भी मुझसा नहीं। शानज़े फ्रॉम हैदराबाद। वेलकम था चऊं शानज़े खे। ऐं महानूर माही असां सां गॾु आहे जी। महानूर लिखियो आहे त माण्हू अव्हां जा न, अव्हां जे भले वक़्त जा यार आहिनि। महानूर माही फ्रॉम टंडवादम। महानूर तव्हांखे भली कार था चऊं, थैंक यू वेरी मच महानूर। गुलज़मान साहब असां सां गॾु आहे जी। अस्सलाम वालेकुम। मां विलोगर गुलज़मान तलहार बदीन शहर खां। अदा तव्हांखे भली कार था चऊं, थैंक यू। वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राजा, क्या हाल है? कुछ पाजो खैर मसमत है? सब सेठ, तुसा सुनाओ कहिड़े हाल आहिनि? तुसां जे ख़ुशि बैठे हो, तुसां चाक चङे भले? अदा असांजे तमामु सुठा हाल आहिनि, असां चाक चङा भला वेठा आहियूं। तव्हांखे असीं ॼाणूं कोन। हा कहिड़ा हाल आहिनि? ठटे जा छा हाल आहिनि? मकड़ी जा छा हाल आहिनि? हा ठटे जा साल ज़ोर न, मकड़ी जी अञा ज़ोर आहे। अञा ज़ोर आहे? हा उहो ॿिया खैर ख़ुशि। खैर 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 खैर, ॿुधायो कुझु पंहिंजे आवाज़ में, अंदाज़ में। हा असांजे नबी ख़बर हुई, ईद मिलाद नबी जी खैर हलनि थियूं जी, उन करे असांजो ख़ैर तव्हांखे हिकिड़ो सही इहो नातो ॿुधायूं। ॿुधायो 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 ॿुधायो। ऐं सब्ज़ गुंबद वाले मंजूर दुआ करना, जब वक्त निगाह आए दीदार अता करना। ऐ नूर खुदा कर आँखों में समा जाना, या दर पे बुला लेना, या ख्वाब में आ जाना। वाह। ऐ पर्दा नची दिल के पर्दे मेरा करना, जब वक्त नज़र आए दीदार अता करना। वाह। मैं कब्र अंधेरी में घबराऊंगा जब तन्हा, इमदाद मेरी करने आ जाना मेरे आका। मेरी तुरबत को ऐ नूर खुदा। माशाल्लाह माशाल्लाह, सुभान अल्लाह, ज़बरदस्त चइजा, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं मूंखे बि मां बि ज़बरदस्त, छो त ईद मिलादुल नबी आहे त हिकिड़ो मां बि तव्हांखे ॿुधायां थो ज़बरदस्त क़िस्म जी नात। दरे नबी पर पड़ा रहूँगा, पड़े ही रहने से काम होगा। कभी तो मेरी खुलेगी किस्मत,
कभी तो मेरा सलाम होगा, दरे नबी पर पड़ा रहूँगा, पड़े ही रहने से काम होगा। वाह वाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह। चले जी, अवां लाइव कॉल्स, अवां कचहरियूं, अवां ॻाल्हियूं हिन महफ़िल में शामिल आहिनि। लाइव कॉल्स जो हसीन सिलसिलो आहे, पर उन सां गॾु गॾु शाइरी बि पढ़ूं पिया, मैसेज बि पढ़ूं पिया। वफ़ा मीर ख़ान मुगेरी आहे दुबई खां, लिखे थो, राति जे ओझारे में साथ छॾे वियो, राति जे ओझारे में साथ छॾे वियो, ख़्वाबनि जो आखेरो बि राह थी वियो, चंड ज़ख़्मी आहे तारनि जा ॻोढ़ा वसनि, चंड ज़ख़्मी आहे तारनि जा ॻोढ़ा वसनि, दिलि जो हर साज़ बि ख़ाक थी वियो, साणसि कयल वाइदा सभु भली विसारे, साणसि कयल वाइदा सभु भली विसारे, पर अंदर जो सुकून बि साह थी वियो, यादुनि जे ज़हर में जीअणु मुश्किल थी वियो, यादुनि जे ज़हर में जीअणु मुश्किल थी वियो, हर पल मुंहिंजो जहान करबला थी वियो। वफ़ा मीर ख़ान मुगेरी फ्राम दुबई। थैंक यू साईं मीर ख़ान साहब, अवां जो प्यार, अवां जी मोहबत हिन प्रोग्राम में शामिल। वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। हलो, छो काॾे हलियो में, निंड अची वई आहे छा? नहीं, मैं तू सही तो चई। अब्दुल सलाम कलड़ो साहब खे सलाम, वहीद सांगड़ खे सलाम, महिरबानी वहीद, तव्हांखे भली कार था चऊं। ऐं शरफ़ अली असां सां गॾु, शरफ़ कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? तव्हां ठीकु आहियो? वेलकम था चऊं तव्हांखे बि, भली कार था चऊं। एंड आसिफ़ अली चाचड़ साहब खे बि भली कार था चऊं, थैंक यू वेरी मच। ज़ुबैर जरवार, ऐं ज़ुबैर जरवार ॾाढा ज़बरदस्त मूंखे शाइरी मोकिलींदो आहे, त ज़ुबैर थैंक यू वेरी मच। ऐं अॼु बि तव्हां पोइट्री मोकिली आहे, पर खुले कान थी मूं वटि, वरी कोशिशि कंदासीं खोलण जी। कॉल वठां? गान हू शाइरी ॿुधी आहे तव्हां, त तू बोल न बोल तेरे बोलने का गम नहीं शाह साहब, खालिद शाह साहब, तू बोल न बोल तेरे बोलने का गम नहीं, तेरा एक ही दीदार तेरे बोलने से कम नहीं। फ़ोन वॼे बि थी, रुगो फ़ोन खे ॾिसी बि थो ईअं परे खां, त खणा या न खणा, सो हिते त माना ईअं वॼा लॻी पई आहे। सो वेल जी, ही टीम मेंबर्स आहिनि मुंहिंजा, इरफ़ान आहे एंड नईम आहे, साईं खालिद शाह साहब आहे, हिननि सां बि कॾहिं कॾहिं कचहरी कंदो आहियां। अस्सलाम वालेकुम। हलो हेलो, अस्सलाम। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम, मज़ा में ख़ुशि आहियो? मां ठीकु आहियां, सुहिणा साईं, केरु पियो ॻाल्हाए? गुलाम शबीर थो ॻाल्हायां, जतोई। गुलाम शबीर जतोई, कहिड़े हाल आहिनि तुसां? ख़ुशि वेठे हो? बाबा साहब ख़ैर अल्हम्दुलिल्लाह, तुसां ख़ुशि हो? तबियत ठीकु आहे? असां बि ख़ुशि हुआसीं। तव्हां किथां पिया ॻाल्हाईंदे हो? सर असां हैदराबाद जूं। हैदराबाद जूं ॻाल्हाईंदे हो? सराइकी जतोई हो मतिलबु तुसां? सराइकी बि ॻाल्हाईंदे हो, सिंधी बि ॾोहे ॻाल्हाईंदे हो। ॾोहे ॻाल्हाईंदे हो, माशाल्लाह माशाल्लाह। चलो तुसां को आखे सुधा भली करे आयो वे तुसां असांजे अंगण ते। लख महिरबानी दरिया दिया। पहिरीं दफ़ा आयो? जी सर, पहली दफ़ा भाई तुसांजा प्रोग्राम देखा पिया। हाँ, नंबर स्क्रीन पे आ गया। पहली दफ़ा ॾिठा? न पहलू भी देखा है, दूसरा चक्कर। हाँ, वाह वाह। मतलब दिल अच्छा मैं गया राजा भाई नाल हाल हवाल करूं। वाह वाह, कुर्ब के करे दियो तुसां अदा? अदा सर मेरे असां के को मास्टर मंसूर दा को सॉन्ग बुधूं। मेरा तुसा सोसाइटी रहंदे न? हाँ, मुस्लिम सोसाइटी। न, मैं इथे रहंदा कराची जे। कराची? हाँ हाँ हाँ। पहलू तो सोसाइटी होंदे। हाँ, हैदराबाद असां छोड़ घणे साल थी गए? अच्छा, घणे साल थी गए छोड़ के वे? छोड़ गए सी। अच्छा, हैदराबाद तुसां को ॾेई छॾिया असां मुस्लिम सोसाइटी वाला को। अच्छा, असां को ॾेई छॾिया रे। हलो ता महिरबानी, तुसांजी महिरबानी अदा, असां प्रोग्राम जो शामिल थियो। को सराइकी गाना त ॿुधाओ अपनी आवाज़ से। कहिड़ा गाना ॿुधायां? जेको ॿुधायो, जेको दिलि आखे तुसांजी। हाँ हाँ। मिठा में वेंदा हलिया मेको मिलण बि नहीं देंदे, ओ केरई किथों आए मेको आवण बि नहीं देंदे। हाँ, सर ॿाहिरि बि नहीं देंदे। ॿाहिरि बि नहीं देंदे। चलो महिरबानी साईं, महिरबानी। हाज़िर तुसां को कहिड़ा सुठा गाना ॿुधाएसि हाज़िर।
यार हिकिड़ा गाना आई शाह साहब ॾाढा सराइकी इहो हलाइजां अॼु महिरबानी साईं। हो याद तेदी शलन में कूं आवे सजी रात रोंदा में कूं केर परचावे सजी रात रोंदा में कूं केर परचावे। ठीकु आहे इहो शाह साहब हलाइजां हाणे काल आहे ख़ैर मोहबतूं प्यार ख़ुशियूं विरहायूं पिया राति जो ही पहर आहे। टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे। हिन नंबर खे तव्हां डायल कंदो प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो। मैसेज अवां कंदो मूंखे राजा मेमन जे पेज ते जॾहिं तव्हां मुंहिंजे पेज ते ईंदो त तव्हां मैसेज कंदो त मां उहो ज़रूरु पढ़ंदुमि प्रोग्राम में। सो मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में सभिनी खे शामिलु पियो रखां छो त ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा पर ज़िंदगी में जेकॾहिं हर वक़्तु ख़ुशियूं हुजनि हर वक़्तु सुख हुजनि हर वक़्तु खिलणु हुजे त पोइ रोअण जी कीअं ख़बर पवंदी ॾुखनि जी कीअं ख़बर पवंदी ऐं ग़मनि जी कीअं ख़बर पवंदी हा। सो कोशिशि कंदा कयो त ज़िंदगी में उन्हनि खे बि जॻह ॾींदा कयो पंहिंजे ग़मनि खे पंहिंजे दर्दनि खे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम केरु पियो ॻाल्हाए? जी मां दुआ पई ॻाल्हायां। तव्हां दुआ किथां? नोंदेरे बेनज़ीर जे शहर खां। माशाल्लाह नओं देरो खां दुआ पई ॻाल्हाए। जी चलो माशाल्लाह अॼु नओं देरो मां असांखे दुआ मिली वई आहे। कहिड़ा हाल आहिनि दुआ तव्हांजा ख़ुशि आहियो? जी जी ठीकु। तव्हांखे भलीकार था चऊं पंहिंजी महफ़िल में छा कंदी आहे आदि दुआ? जी मां पढ़ंदी आहियां। कहिड़ी क्लास में कहिड़े स्कूल में कहिड़े कॉलेज में? मैट्रिक में पढ़ंदी आहियां। मैट्रिक में पढ़ंदा आहियो चलो वेरी गुड। पहिरियों दफ़ो आया आहियो मुंहिंजे प्रोग्राम में? जी जी। ॾिसंदा आहियो या अॼु ईअं अचानक नज़र पइजी वई? न सर्चिंग कंदे कंदे ॾिठमि। अच्छा गुड थैंक यू वेरी मच। तव्हांखे भलीकार था चऊं। तव्हां पंहिंजी को पंहिंजे आवाज़ में को गीत को गज़ल को गानो का शाइरी ॿुधायो। न मूंखे सिंधी मतिलबु मूंखे एॾी न ईंदी आहे गानो वग़ैरह। बाक़ी तव्हां पंहिंजी मतिलबु चॉइस ते अगरि गानो ॿुधायो त महिरबानी। चॉइस असां किथे हिते चॉइस हलायूं ई कोन। अच्छा पोइ जेको सुठो हुजे उहो ॿुधायो। सुठो सभु सुठा हूंदा आहिनि तव्हां टेंशन न खणो तव्हांखे सुठो ई ॿुधाईंदासीं। जी जी ठीकु आहे। चलो थैंक यू वेरी मच। हलो जी हलूं था अॻिते सुठे सुठे गाने तरफ़। प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ आहे शमन मिराली जो एंजॉय कंदा। ॾाढनि सानी हो लॻाए जंजल जी फसायो पाण ॾाढनि सानी हो लॻाए जंजल जी फसायो जंजल जी फसायो ला जंजल जी फसायो पाण ॾाढनि सानी हो लॻाए जंजल जी फसायो पाण ॾाढनि लॻाए जंजल जी फसायो पाण ॾाढनि लॻाए जंजल जी फसायो सुतड़ी पई हस से जब पलंग ते से जब पलंग ते जतन की न जगायो पाण ॾाढनि सानी हो लॻाए जंजल जी फसायो पाण ॾाढनि
सानी हो लगाए जंजल जी फसायो पाण ॾाढन सानी हो लगाए जंजल जी फसायो अजब रंग लायो पाण ॾाढन सानी हो लगाए जंजल जी फसायो पाण ॾाढन सानी हो लगाए जंजल जी फसायो लगाए जंजल जी फसायो दिल सा मिलू यार प्यारा तलब अतपायो पाण ॾाढन सानी हो लगाए जंजल जी फसायो पाण ॾाढन सानी हो लगाए जंजल जी वेलकम जी अगेन खुश आमदीद भलीकार अवां सभिनी साईड़नि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार ऐं मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में सभिनी खे शामिलु पियो रखां छो त राति थिए थी सूरज जागनि था सूरनि सां गॾु गॾु ख़ुशियूं बि पाण सेलिब्रेट कंदासीं ऐं ख़ुशियूं आहिनि असांजे नबीअ जी विलादत जूं सो उन्हनि ख़ुशियुनि में बि अवां सभिनी प्यारनि खे गॾु रखंदा कयो ऐं जेतिरो थी सघे ओतिरो दुरूद पाक पढ़ंदा कयो ऐं छा कजे माशाल्लाह जी वठूं था कॉल जी अस्सलाम वालेकुम नसीबुल्लाह में बलोचिस्तान केरु नसीबुल्लाह खे भली कार था चऊं नसीबुल्लाह साहब किथां पिया ॻाल्हायो आऊं बलोचिस्तान मां कहिड़े शहर मां बलोचिस्तान जे उथल मां चलो भली कार छा कंदा आहियो अब छा कंदो आहे दोस्त हा छा कजे अदा हीअ कॉल हुई असांजी बलोचिस्तान मां पर दोस्त जो आवाज़ु न पियो पहुचे सही असां ताईं या असांजो सही न पियो पहुचे हुन ताईं मिड़ई को न को मसइलो हुयो इन जे करे हुन सां ॻाल्हि ॿोल न थी सघी सो मैसेज दोस्तनि जा आहिनि उन्हनि सभिनी खे शामिलु थो रखां दिलबर अली चांडियो साहब आहे अली गुल आहे एंड शर बलोच हाय अदा हाय शर ऐं बहादुर बलोच महिरबानी
अवां जी लख थोरा थैंक यू वेरी मच मुस्लिम ओठो एंड महानूर माही महिरबानी अवां जो शो में शामिल थियण सुठो लॻंदो आहे सभिनी दोस्तनि जो प्यार इहो ई असां राति जो इहो ई कंदा आहियूं त कचहरी कंदा आहियूं ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं ऐं कुझु न कुझु हिक ॿिए खां असां पिराईंदा ज़रूरु आहियूं वठूं था कॉल जी अस्सलाम वालेकुम हेलो वालेकुम सलाम केरु नेटवर्क जो इशू हेलो तव्हांजो आवाज़ु नथो अचे ख़ैर ख़ैर केरु पिया ॻाल्हायो केरु ॻाल्हाए थो उसामा उसामा कहिड़ा हाल आहिनि उसामा ठीकु आहियो चाक चङा भला बिल्कुलु ठीकु ठाक तव्हांखे भली कार था चऊं पंहिंजी हिन महफ़िल में हा थैंक यू वेरी मच पहिरियों दफ़ा आया आहियो शो में टीवी जो आवाज़ु खुलियो पियो आहे वाह केतिरो सम्झाईंदुसि मां टेलीविज़न जो आवाज़ु बंदि करे पोइ लाइव प्रोग्राम में शामिलु थींदा कयो न त कीअं माना ॻाल्हि ॿोल कीअं थींदी कचहरी कीअं थींदी हाल अहिवाल कीअं थींदो मुंहिंजो आवाज़ु तव्हां ताईं कीअं पहुचंदो ऐं तव्हांजो आवाज़ु कीअं पहुचंदो असां ताईं सो छा कजे असांजो दोस्त वहीद बि असांखे ॾिसे पियो वहीद कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहे चाक चङो भलो ॾाढो खिलंदो वहीद अॼुकल्ह तूं अला छा कजे सो वेल मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में सभिनी खे शामिलु रखूं था ऐं कॾहिं कॾहिं कंहिं माण्हू जी कंहिंजी बि यादि अची वेंदी आहे त उहो वरी तव्हांखे अचानक ईअं माना उहो बि यादि करे वठंदो आहे सो भई थैंक यू जेकॾहिं इहे दिलियूं मिलियल आहिनि त पोइ तव्हां जेकॾहिं कंहिंखे यादि कयो था त उहो बि तव्हांखे यादि करे थो इहा हक़ीक़त आहे त तव्हां सां बि काफ़ी दफ़ा ईअं थींदो हूंदो क्या आते रहते हैं छा वही त छा थो चई सो ख़ैर मोहबतूं विरायूं था भई प्यार विरायूं था लाइव कॉल जो हसीन सिलसिलो आहे वेंदे हिकिड़ी ॿ कॉल वठूं था उनखां पोइ मोकिलायूं था प्रोग्राम जो वक़्तु हाणे तेज़ीअ सां पंहिंजी पुॼाणी जी तरफ़ वञी रहियो आहे पाण मोकिलींदासीं थोरी देरि में पर हुन सां गॾु गॾु लाइव कॉल जो हसीन सिलसिलो आहे त उन्हनि खे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु रखंदासीं छा कजे हा हू ॾाढो ज़बरदस्त गज़ल मूंखे वणंदो आहे हा हम तो समझ रहे थे ये तुम मिले प्यार मिल गया हम तो समझ रहे थे ये तुम मिले प्यार मिल गया एक तेरे दर्द के सिवा हो एक तेरे दर्द के सिवा हमको तो कुछ मिला नहीं आपको भूल जाए हम आपसे क्या गिला करें आपसे क्या गिला करें आपसे कुछ गिला नहीं आपको भूल जाए हम आए है छा कजे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केर पियो ॻाल्हाए सज्जाद मरी थो ॻाल्हायां साहब छा हाल आहे कहिड़ा हाल आहिनि मरी साहब ख़ुशि आहियो चाक चङा भला अल्हम्दुलिल्लाह असां तव्हां ॿुधायो असां तव्हांजा वॾा फैन आहियूं यार तव्हांजा प्रोग्राम ॾिसंदा आहियूं केतिरा वॾा फैन आहियो असांजा तव्हां हेलो अबा टीवी जो आवाज़ बंदि कर मरी साहब यार टीवी आवाज़ मां फुल घटि कयो आहे साहब सफ़ा घटि आहे माना इहो पाण ई टीवी ज़ोरीअ पई भला आवाज़ु कढे ॿाहिरि बंदि करे छॾी त बि आवाज़ु कढे पई ॿियो ॿुधायो ख़ुशि आहियो तबियत सही आहे किथां पिया ॻाल्हाई कहिड़े शहर खां ॻाल्हाई पियो मां कराची मां भैंस कॉलोनी मां थो ॻाल्हायां भैंस कॉलोनी मां ॻाल्हाई थो पियो माशाल्लाह शो ॾिसंदो आहे तूं असांजो यार तुंहिंजो वॾो फैन आहे राजा साहब केतिरो वॾो फैन आहे ईमानदारी वॾो फैन आहे यार छा सुठो दिलड़ी बाखुर पायां ऐं तोखे छा सुठो लॻंदो आहे मुंहिंजे हिन शो में मुंहिंजी ॻाल्हियुनि में मुंहिंजे कचहरीअ में तुंहिंजो आवाज़ में यार कलाम ॿुधण थो चाहियां मुंहिंजे आवाज़ में कलाम थो ॿुधणु चाहीं
हा मुमताज़ मौलाई जेको अहिड़ो दर्द वारो कलाम ॿुधा हो दुख मूंखे बि ॾिना अथई पर धक मुंहिंजो बि यादि कंदे यादि कंदे हो मूं बि अहिड़ो यार कयो छिॼी हुन जो आहियां वियो घोरी घोरी हो ॾस ॾे हन खे ॾींदे धक मुंहिंजो बि यादि कंदे दुआउनि में यादि मुंहिंजा सुहिणा दुआउनि में यादि महिरबानी छा कजे छा कजे छा कजे हू ॿुधो आहे न त शाम से आँख में नमी सी है आज फिर आपकी कमी सी है शाम से आँख में नमी सी है आज फिर आपकी कमी सी है दफन कर दो हमें कि सांस आए अरे नब्ज कुछ देर से थमी सी है जी जनाब आज हम खामोशी की ज़ुबान से गुफ्तगू करेंगे आज हम रात के लहजे में बातें करेंगे आज हम चुपके से हाल दिल सुना देंगे अॼु असां सभु कुझु ईअं लिकी लिकी ॿुधाए छॾींदासीं ठीकु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं मुंहिंजा केरु पियो ॻाल्हाए दरगाह तकीजाम दातार खां हाफ़िज़ परवेज़ अली थी हाफ़िज़ परवेज़ अली तीवड़े साहब खे चऊं था भली कार राजा बाबा खुश आहियो पूरी टीम खुश आहे हाँ सब सेट A1 फर्स्ट क्लास अल्लाह खुशियुनि जो पूरी टीम सलामत हुजे जेके ॾिसनि या सोनो चैनल सिंधी सभु सलामत वालेकुम अस्सलाम तूं ॿुधाए हाफ़िज़ साईं छा हाल आहे मौसम कीअं आहे दिलि जो मौसम कीअं आहे अलहमदुलिल्लाह तमामु बहितरीन आहे ऐं कुझु ॾींहंनि खां वठी मौसम जेका आहे तमामु बहितरीन थी वई आहे थधी हवा पई हले ॾींहुं कुझु अञा गरम आहे बाक़ी राति माशाअल्लाह चलो गुड तव्हां बि अॼु पंहिंजे दिलि जे मौसम जे हिसाब सां असांजे दिलि जे मौसम खे बहितर कयो को सुठो सुहिणो गीत ॿुधायो हा कोशिशि कयूं था तव्हांखे गीत ॿुधाइण ईअं पाणी अकड़नि मां बिना दर्द जे वहंदो न आ ईअं पाणी अकड़नि मां बिना दर्द जे वहंदो न आ कंहिंजो दुख वारो वारींदो कोई शौक़ सरवंदो न आ ईअं पाणी अखियुनि मां बिना दर्द जे वहंदो न आ दिल पर जे दर्शन लाइ दर दर बणजी जोगी दिल पर जे दर्शन लाइ दर दर बणजी जोगी करे हाल फ़कीरी कोई शौक़ सरलंदो न आ ईअं पाणी अकड़नि मां बिना दर्द जे वहंदो न आ वाह 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 बस महिरबानी साईं महिरबानी दिलि जे मौसम जी ॻाल्हि था कयो त पोइ दिलि जे मौसम खे वधीक सुहिणो था ठाहियूं ऐं सुठो सुहिणो गीत था ॿुधूं ऐं असां वठूं था इजाज़त छो त वक़्तु प्रोग्राम जो हाणे ख़तमु थी वियो आहे छो त ज़िंदगीअ में कॾहिं कॾहिं वक़्त जो असां अहसासु न कंदा आहियूं वक़्त जो असां क़दुरु न कंदा आहियूं पर मां कोशिशि कंदो आहियां त वक़्त सां गॾु गॾु हलिजे त बहितरु आहे त पाण हलूं था गाने तरफ़ सुठो सुठो गीत आहे अरशद महमूद जो ऐं अरशद महमूद जो ॾाढो ज़बरदस्त गीत आहे आई होप त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो मां वठंदुमि तव्हांखां इजाज़त इनशाला ज़िंदगी क़िस्मत जी तबियत हार न त वरी तव्हां सां दमादम सिंध में मुलाक़ात थींदी तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे दुआनि में यादि रखिजो लव यू ऑल गुड नाइट टेक केयर हलावाई समुंड किनारे समुंड किनारे समुंड किनारे समुंड किनारे समुंड किनारे वारीअ जो घर ठाहियोसीं वारीअ जो घर ठाहियोसीं तोखे चाहियोसीं तोखे चाहियोसीं
तोखे चाहियो से तोखे चाहियो से ओ तुहिंजो प्यार तेज हवा में दिए बारणे जी कोशिश हुई वहंदे पाणीअ में कागज़ जी बेड़ी तारणे जी कोशिश हुई लोक घणो ई रोकियो टोकियो पोइ बि तोखे चाहियो से वारीअ जो घर ठाहियो से तोखे चाहियो से तोखे चाहियो से ओ मूंखे कहिड़ी ख़बर मुंहिंजो इहो अमर प्रेम कंहिं वारीअ जे घर मिसल समुंड जे हिक ई वीर सां मिटिजी वेंदो मिटिजी वेंदो रमदे बादल पुठिया डोड़ण माहड़ हासुल छा थियणो थियणो ई जे कुझु हो तन्हा थियणो हो रुसवा थियणो लोक घणो ई रोकियो टोकियो पोइ बि तोखे चाहियो से वारीअ जो घर ठाहियो से तोखे चाहियो से तोखे चाहियो से ओ लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।